अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो त तव्हां सभई बिल्कुलु ठीक ठाक हूंदव। मौला जा तव्हां ते लख लख करम हूंदा। दरअसल हे जेको तरीक़ो आहे कामयाब थियण जो, इहो हज़रत अली जे दौर जो आहे ऐं जेकर तव्हां इन ते अमल कंदव त तव्हां हिन दौर में भी पंहिंजे मक़सद में, पंहिंजे कामयाब थियण में कामयाब थी सघंदव। मौला जे दौर में हिकु औरत पंहिंजे नंढड़े ॿार 3 सालनि जे सां गॾु घर खां ॿाहिरि निकिरी ऐं वञी रही हुई। अचानक उनजो नंढड़ो ॿार अमर जे हथ मां हथ छॾाए ऐं खूह जे तरफ़ां भॼण लॻो। जे खूह खे न दीवार न कुझु। जीअं ई ॿार उन खूह तरफ़ां भॼण लॻो, मां अमर उनजी जेकी मां उन वठी रड़ियूं कयूं वटसट, पर हुनजो बचिड़ो न बीहण शुरू कयो, भॼंदो रहियो। जीअं ई उनजे पोयां इहा लॻी, तीअं ई उहो बि भॼंदो रहियो। जीअं ई मां वेही रहे, बचिड़ो भी वेही रहे, पुट भी वेही रहे उनजो। हीउ सिलसिलो घणे वक़्त ताईं हलंदो रहियो। इहो सिलसिलो हिकु असां भी ॾिसी रहियो हुयो। उन इहो चयो त इन सिलसिले जो हल हज़रत अली जे ईमान खां ई चेक कजे। जीअं ई मौला अली जे दरबार में पहुतो ऐं मौला सां सॼी ॻाल्हि कयईं त हे मसइलो आहे। मौला जन चवनि त नंढड़े ॿार जी उमिरि केतिरी आहे? उन शख़्स चयो नंढड़े ॿार जी उमिरि तक़रीबन 3 साल थींदी। मौला जन चवनि ओतिरो ई ॿियो 3 साल जो ॿार उते वञी बीहारियो। हिन वञी उहे ई कयो जीअं मौला चयो। जीअं हुन ॿिए नंढड़े 3 साल जे ॿार खे ॾिठो, ही उन ॿार सां भॼण लॻो ऐं उन ॾांहुं अची खेॾण लॻो, उन सां गॾु खेॾण लॻो। दोस्तो, यकीन करियो, जेकर तव्हां हिन ॻाल्हि ते अमल कंदव त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कामयाब थी सघो था। ही रुॻे नंढड़े ॿारनि लाइ न, बल्कि वॾनि लाइ भी बहितरीन तरीक़ो आहे कामयाब थियण जो। हाणे घणा माण्हू चवंदा आहिनि असांजो ॿार नथो पढ़े। जॾो आहे, यकीन करियो, तव्हां हुनखे होशियार शागिर्दनि सां गॾु विहणु शुरू कयो, उहो 2-3 महीननि में तव्हांखे होशियार थी ॾेखारींदो। शायदि तव्हांखे यादि हूंदो या न हुजे, जॾहिं बि असां कंहिं उताक में या कंहिं शइ में गॾु थींदा आहियूं त वॾा पंहिंजी लेवल सां वॾा गॾु वञी वेही कचहरी कंदा आहिनि ऐं जेके नंढा हूंदा आहिनि त उहे नंढनि सां गॾु वञी करे वेही कचहरी कंदा आहिनि। कॾहिं बि नंढो वॾे सां वेही कचहरी न कंदो आहे, वॾो नंढे सां वेही न कंदो आहे। इत्तिफ़ाक़नि जॾहिं को नंढो ऐं वॾो अकेला ई आहिनि त पोइ उहे पाण में कचहरी कंदा आहिनि। न त जेकॾहिं ओताक कॾहिं भरियल हूंदी आहे त वॾो वॾे सां कचहरी करण में मशगूल थी वेंदो आहे ऐं नंढो नंढे सां कचहरी वञी कंदो आहे। दोस्तो, ही फार्मूलो तमामु बहितरीन आहे। जेकर तव्हां हिन ते यकीन कंदो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कामयाब थी सघो था। जेकर तव्हां सुठा रांदीगर था थियणु चाहियो था त तव्हां रांदीगरनि सां गॾु रहणु शुरू कयो, तव्हां सुठा रांदीगर थींदो। जेकर तव्हां बिज़नेसमैन बणजणु चाहियो था त तव्हां बिज़नेसमैन सां गॾु रहणु शुरू कयो, तव्हां बिज़नेसमैन थी वेंदो। जेकर तव्हां सुठा इंसान थियणु चाहियो त तव्हां सुठा इंसान सां गॾु विहणु शुरू कयो, तव्हां सुठा इंसान थी वेंदो। तव्हां ॾिसंदा हूंदव, जेकर को नओं माण्हू नशाइनि सां गॾु विहणु शुरू कंदो आहे त उहो बि नशाई थी वेंदो आहे। जेकर तव्हां सुठा शहरी, सुठा माण्हू थियण चाहियो था, सुठे शहरनि सां गॾु रहणु शुरू कयो, तव्हां सुठा शहरी थी वेंदो। दोस्तो, ही फार्मूलो इहो आहे त जेको तव्हां थियणु चाहियो था, तव्हां उन संगत में रहणु शामिल थियणु शुरू करे ॾियो। यकीन करियो, तव्हां जल्द में जल्द कामयाब थी वेंदो ऐं पंहिंजे मक़सद ते पहुची वेंदो। त दोस्तो, इहो ई फार्मूलो हज़रत अली जो जेको मां तव्हांजे आॾो पेश कयुमि। जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो त जीअं उनखे बि हिन फार्मूले जी ख़बर पए ऐं उहे बि पंहिंजो टाइम न विञाइनि, बल्कि पंहिंजे मक़सद ॾांहुं रवाना थियनि। ऐं वीडियो खे लाइक बि कजो, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो त अहिड़ा मज़ेदार वीडियो असां तव्हां लाइ अञा बहितरीन आणींदासीं। तो दोस्तो, ख़ुदा।